नाज़रीन तव्हां खे आगाह कयूं त मलीर जे यूसी मुराद मेमण जे खोसा ॻोठ में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। सबील विरहाइण दौरान गटर जो ढकणो टुटण करे 5 ॿार 15 फुट हेठि गटर में किरी पिया, जंहिंमें 2 मासूम ॿारड़ा थॾे ते फोत, 3 ज़ख़्मी हालत में जिना अस्पताल मुंतक़िल। इलाइक़े वासियुनि पारां पंहिंजी मदद पाण गटर जे खूह मां ॿारनि खे रेस्क्यू कयो वियो। गुज़िरियल ॾींहुं मलीर जे इलाइक़े यूसी मुराद मेमण वार्ड नंबर 4 गुलिस्तान मुस्तफ़ा हाउसिंग सोसाइटी खोसा मोहल्ला में 10 मुहर्रम हराम जे हवाले सां शरबती सबील हली रही हुई त ओचितो गटर जे खूह जो ढकणो टुटण ते 5 ॿार, जिन मां हसनैन पुट दादन खोसो उमिरि 3 साल, ताहा वलद दिलावर लाशारी उमिरि 11 साल जेकी थॾे ते फोत थी विया, परवेज़ वलद हक नवाज़ खोसो उमिरि 20 साल जंहिं थॾे ते मौजूद खूह में बुल ॿारनि खे बचाइण जी कोशिश दौरान बेहोश थी वियो। परवेज़ अब्बास वलद इम्तियाज़ लाशारी उमिरि 11 साल, साकिब वलद आबिद खोसो उमिरि 4 साल ज़ख़्मी हालत में रेस्क्यू करे जिना अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इलाइक़े वासियुनि पारां वाक़े जो कारण यूसी मुराद मेमण इंतज़ामिया पारां गटर जे सेवरेज लाइन न विछाइण खे करार ॾेई छॾियो। इलाइक़े वासियुनि मां प्यारो खोसो, जावेद खोसो ऐं ॿियनि पारां चवणो हो त असीं यूसी इंतज़ामिया खे गुज़िरियल 10 सालनि खां सेवरेज लाइन विछाइण लाइ चवंदा अचूं पिया, पर यूसी इंतज़ामिया पारां हर भेरे असांजे इलाइक़े खे नज़रअंदाज कयो वञे थो। गटरनि जो सिस्टम न हुजण करे असीं पंहिंजे घरनि ॾाढो 15 खां 20 फुटनि जा खॾा हणी करे पंहिंजे घरनि जे गटर वारे पाणीअ जो नेकाली सिस्टम हलाइण ते मजबूर आहियूं, जंहिं कारण हीउ वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंजो असीं कसूरवार यूसी मुराद मेमण जे इंतज़ामिया समेत गडाफ टाउन इंतज़ामिया खे सम्झूं था। यूसी मुराद जो असिस्टेंट कमिश्नर ख़ालिद मारूफ, डीसी मलीर असिस्टेंट रिजवान अब्बासी, यूसी मुराद मेमण वाइस चेयरमैन सलीम मेमण सरफराज़ जतोई वाक़े जो नोटिस वठंदे वाक़े वारे हंध पहुची करे फिलफोर एक्शन खयो। फोत थींदड़ मासूम जे वारसनि गुलबार खोसो, प्यारो खोसो ऐं ॿियनि सां मुलाक़ात कंदे वाक़े जा तफ़सील हासिल कया, जिन यकीन ॾियारो त हादसे जी ग़फ़लतुनि में मुलविस आफ़ीसरनि ख़िलाफ़ इंक्वायरी कमीशन जोड़ने जो यकीन ॾियारी ऐं तमामु जल्द इलाइक़े में सेवरेज लाइन बहाल कयो वेंदो। पर इलाइक़े वासियुनि GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त मुराद मेमण ॻोठ आहे, ही खोसा माला आहे मुराद मेमण ॻोठ में। हिते मैनुअल खुलियल आहिनि, असां कई दफ़ा कंप्लेन कया आहे, हिते हिननि ढकण जो बंदोबस्तु न कयो आहे, न असांखे का हिन जो बंदोबस्तु कयो आहे। 5 ॿार हिन में किरी पिया आहिनि ऐं 2 ॿार एक्सपायर थी विया आहिनि ऐं 2 कलाक थी विया आहिनि, न पाणी जो बंदोबस्तु थियो आहे न कुझु। हाणे 2-3 कलाक खां पोइ ही एम्बुलेंसूं आयूं आहिनि, असां पंहिंजी मदद पाण जी तरफ़ इस्पताल में खणी विया आहियूं, जिना खणी विया आहियूं। हिकिड़ो ॿार हुते फोत थी वियो आहे, हिकिड़ो ॿार हिते अलतिबरी में फोत थी वियो आहे ऐं हितां असां हिनखे वोट ॾिना आहिनि। असां वटि 2-3 दफ़ा यानी ही प्यारो खोसो आहे, इन जलसा कया आहिनि। हिन वटि सलमान मुराद साहिबु आयो आहे, जाम अब्दुल करीम आयो आहे, साजिद जोखियो आयो आहे। असां इन्हनि खे वोट ॾिना आहिनि, असां खोसे माले में असां हुननि जो इंतज़ाम कया, हुननि खे वेलकम कयो आहे। असांजा माण्हू मरी चुका आहिनि, असांजो घर बर्बाद थी चुको आहे। अॼु 10 मुहर्रम आहे, 10 मुहर्रम इमाम हुसैन वारो थियो आहे ऐं असां त अञा माण्हू असांजा जिन जूं माइरूं आहिनि छोकिरनि जूं उहे बेहोश थी वियूं आहिनि, उहे अञा ताईं इस्पताल में। असांखे कानून जी बि जान जो असांखे अञा ख़तरो आहे। असां सां को बि हुकूमत PP जा माण्हू आहियूं, जदी पुश्ती PP जा माण्हू आहियूं। PP इहा सलूक करे थे 5 माण्हुनि सां। असद जलदारी और गटर लाइन नहीं है, असद जलदारी और बिलाल भुट्टो साहब, आप देखें ये मुराद मेमण ॻोठ है, ये PP का गढ़ है। PP के गढ़ में यह हो रहा है, इधर जलसे हुए हम इन MP MLA को वोट दिए हैं, हमने जलसे किए हैं 10 दफा। ये गटर लेने ये हमारे बच्चे मर गए, 1-2 बच्चे मर गए। अभी 3 घंटे के बाद अभी वो पानी बंदोबस्त नहीं हो रहा, अभी तक खतरा है, अभी भी बच्चे इसमें अंदर होंगे। गटर लाइन में हम उसके ढकने से नहीं, हम क्या करें, मजबूर हैं। वो कुएं लगे हुए हैं, कुएं गिर जाते हैं बरसात में, अभी यही हालत बन गई है।